नासिर हैदराबाद के मुख्तलिफ इलाक़नि में सुई गैस बंद थियण करे शहरी परेशानी के मुंह रहा आहिनि। तफ़सील मालूम कनि था हैदराबाद में अब्दुल रसूल चांडियो टेलीफोन लाइन ते मौजूद है। अब्दुल रसूल चांडियो, हैदराबाद में मुख्तलिफ इलाक़नि में गैस बंद थियण जी शिकायतूं जेके आहिनि उहे मौसूल थियनि पियूं। रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, शहरनि जो छा चवणु आहे आगाह कजो। जी हाँ, बिल्कुल। गुज़िरियल 8 कलाकनि खां हैदराबाद शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैस की फ़राहमी मुकम्मल तौर ते बंद है। जंहिं सबबि जेके शहरी आहिनि उहे परेशान आहिनि। कारोबार जेको आहे उहो मुतासिर थी वियो आहे। जंहिं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हैदराबाद शहर जे कासिमाबाद, मारवी टाउन, प्रिंस टाउन, जेकॾहिं शहर जी ॻाल्हि कजे त क्लास मार्केट, रेशम घिटी, सदर, चांदनी, लतीफ़ाबाद जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन्हनि में गुज़िरियल 8 कलाकनि खां गैस मुकम्मल तौर ते गैस की फ़राहमी बंद आहे। जंहिं तो शहरी परेशान आहिनि। ॿिए तरफ़ हैदराबाद जी जेका साइट आहे, तोड़े हैदराबाद जेको शहर आहे, ख़ासि करे एशिया खंड में क्यूरिंग जो जेको कमु थींदो आहे उहो गैस ज़रिए ऐं बाहि ज़रिए थींदो आहे। उते बि काफ़ी जेके मज़दूर आहिनि उहे पिणु परेशान आहिनि। ॿिए तरफ़ कुझु जेके होटल आहिनि, ख़ासि करे रेलवे स्टेशन ऐं मुख़्तलिफ़ अस्पतालुनि जे भरिसां जेके होटल्स आहिनि, जंहिंखे इंतिज़ामिया तरफ़ां मोकल ॾिनी वई त हू भले खाद खुराक जो सामान जेको आहे उहो विकिरो करे सघनि, त उहे होटलनि वारा जेके आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। हैदराबाद शहर ऐं भरपास वारनि इलाइक़नि में 8 कलाकनि खां गैस जी फ़राहमी बंदि हुजण सबबि शहरी थोड़े जेके कारोबारी शख़्सियतूं आहिनि, थोड़े जेके कारोबारी माण्हू आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। असां बार बार कोशिशि कई आहे सुई सदर्न गैस कंपनी जे कंहिं ऑफिसर सां राब्तो कजे, हुन सां ॻाल्हि ॿोल कजे, पर सुई सदर्न गैस कंपनी जे मैनेजिंग डायरेक्टर तरफ़ां कॉल अटेंड न कई वई ऐं हुनजो मौक़िफ़ जेको आहे वो साम्हूं न अची सघियो। गुज़िरियल 8 कलाकनि खां हैदराबाद शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैस जी फ़राहमी मुकम्मल तौर बंदि आहे। जी अब्दुल रसूल चांडियो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।